हेडलाइन्स में ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ है। न्यूज़ सईदाबाद में अवां सां शेयर कयूं पिया। न्यूज़ सईदाबाद बाईपास ऐं क़ौमी शाहरा ते बारोचो बाग वटि ॿ अलॻि अलॻि धरणा हया विया आहिनि। बाईपास ते सरवरी जमायत ऐं क़ौमी शाहरा ते ॻोठाणनि पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हयो आहे। धरणनि सबबि क़ौमी शाहरा ते ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। अहम ख़बर है, न्यूज़ सईदाबाद बाईपास ऐं क़ौमी शाहरा ते बारोचो बाग वटि ॿ अलॻि अलॻि धरणा हया विया आहिनि। बाईपास ते सरवरी जमायत ऐं क़ौमी शाहरा ते ॻोठाणनि पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हयो आहे। अव्हांखे ॿुधायूं त धरणनि सबबि क़ौमी शाहरा ते ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। न्यूज़ सईदाबाद बाईपास ऐं क़ौमी शाहरा ते बारोचो बाग वटि ॿ अलॻि अलॻि धरणा हया विया आहिनि। बाईपास ते सरवरी जमायत ऐं क़ौमी शाहरा ते ॻोठाणनि पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हयो आहे। धरणनि सबबि क़ौमी शाहरा ते ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। तफ़सील मालूम कंदासीं न्यूज़ सईदाबाद में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर कासिम कमरानी खां। कासिम, छा सूरतहाल है? धरणनि जे हवाले सां अपडेट कजो। जी जी अॼु सईदाबाद बाईपास से क़ौमी शाहरा ते फासिले ते बारोचो बाग में अलॻि अलॻि धरणा आया आहिनि माण्हुनि। जेको बारोचो बाग में जेको एहतियाती धरणो हयो आहे माण्हुनि, उहे माण्हुनि जो चवणु आहे त जेके सरकारी ऐं गैर सरकारी ट्यूबवेल हलनि था उन जे करे घर जो पाणी जेको आहे ख़तमु थी वियो आहे ऐं माण्हुनि जे घर में जेके मोटरूं ऐं नलका लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि मोटरुनि ऐं नलकनि में पाणी जेको आहे सो अचे ई कोन थो। माण्हू पीअण जे पाणी लाइ जेको आहे सो माण्हू छिकनि पिया, माण्हू तड़पनि पिया, माण्हू परेशान आहिनि ऐं माण्हुनि मूजिबि असां हिकु हफ़्तो अॻु में बि धरणो हुयो ऐं इंतिज़ामिया यकीन ॾियारियो त जेके ट्यूबवेल जेके आहिनि से बाक़ाइदे टाइम टेबल सां हलंदा। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी कासिम तफ़सील खां आगाह करण जे लाइ।